करियो, हौसलो करियो, हिम्मत का कम वठो। सब्र कर पुट, सब्र कर। जेकी रब जी रजा पुट। बड़ो बदकिस्मत आया। अमड़ जे जनाजे के कुलो दे नसीब को रथि। सब्र कर अब्बा, सब्र कर। हिम्मत कर पुट, हिम्मत कर। हिम्मत का कम वठो चाचा, हिम्मत का कम वठो। हौसलो, हौसलो। चंगो वडेरा, हाँ हलूं था। चंगो दा। सुभाणे टीजे जी मानीअ ते अचिजो। चंगो दा। महिरबानी है। वालेकुम। दुआ जा हथ खणो भाऊ। अब अनवर जेका रब जी रज़ा भाऊ। रब साईं जी जोड़ नेठ सब कंहिंखे हलणो आहे भा। धणीअ जी शइ हुई अनवर भाऊ, उन वटि वञी पहुती। माण्हूअ जो कहिड़ो वसा। पाण त कफ़न दफ़न में गॾु हुयासीं। रमज़ान बि पीर मर्द थी विया। वीचारे घणी डुक डोड़ कई हुई। भला पोइ हाणे असांखे इजाज़त सदाईं गॾु। अलाह चई कंदो बाबा, अलाह साईं सब्र ॾींदो तव्हांखे। हाय हाय। चाची वेचारी सिक दिल में सांडे वही हली। पछाड़ीअ ताईं तुंहिंजी पुछा पई कयाई। बस भाॼाई, इहो ॾुख बि सॼी उमिरि रहंदो। न मां जो मुंहुं ॾिसणु नसीब थियो, न संदसि जनाज़े खे कुलो ॾियणु नसीब थियो। किस्मत जी ॻाल्हि आहे बा। माण्हू वेचारे जो कहिड़ो बस। न भाॼाई न, इहा ॻाल्हि कान्हे। जॾहिं पंहिंजा वेरी थी पवनि त पोइ हिन में किस्मत जो कहिड़ो ॾोह। हाँ मां, असीं त खणी धारिया थियासीं, पर चाचो अनवर त संदन रत हो, कुछ त ख्याल कना। हलाइजे पा। चवंदा आहिनि त रत दांगीअ ते बि वरी पवंदो आहे। हिते एॾा कहर थिया, पोइ बि कहल कान पियनि। सब कूड़ा कूड़ा भाॼाई। जिते लालच आहे, खुद गर्ज़ी आहे, उते रत जा रिश्ता बि कूड़ा आहिनि। भाॼाई, न ख़बर मूंखे ज़मीनूं, मूंखे कुझु न खपे। मूंखे मुंहिंजो भाउ इब्राहिम खपे। मुंहिंजी अमड़ खपे। छाकाणि त ज़मीनुनि खे
घणी घणी लख एकड़ हुजनि पर इन सां अधो ऐं अमाद कोन मोटी मिलंदा। पाण खे संभाल था तूं दिलि लाइ वेहंदे त पोइ असीं कीअं कंदासीं? अरशद, मूंखे तुंहिंजी भाॼाईअ जी घणी ॻणती आहे। सुभाणे अलाए छा थी पए। तूं भाॼाई खे वठी शहर हलियो वञ। चाचा चाचा पोइ तूं न था आउं तोखे अकेलो कोन छॾींदसि। रुगो अरशद मुंहिंजो पुटु न आहे। आउं त तोखे बि पंहिंजो पुटु थी सम्झां। चाचा चाचा पोइ तूं बि असां सां गॾु शहर हली रहो। न अरशद, माण्हू चवंदा ॻोठ छॾे भॼी वियो। मां भॼंदुसि कोन। बस तूं भाॼाई खे वठी शहर हलियो वञ। मुंहिंजी इहा ॻणती त ख़तम थी वेंदी। मूंखे अञा घणा लेखा चोखा लाहिणा आहिनि। सच करे पुछी मोबाइल तो क्या ॾिते ॾिसी ॾाढी ख़ुशी थी थो। असुल हीअं थधो थी पियो थो। ॾाढी ख़बर तूं हिते कीअं? बस बाबा अची तोखे ॻोल्हे लधुमि। मुंहिंजे नखियुनि ते ॿुधाए ख़ुशि त आहे? दुआऊं बाबा गुरबतूं जा। अरे बाबा ॾिसी कोन थो मुंहिंजो यार आयो आहे चांहि त पीआरियो। मोबाइल ॾे ख़बर ॻोठ में त सभु ख़ैर आहे। ॻोठ जी बाबा साईं ॻाल्हि ई न पुछ। ॻोठ में त असल टांडा पिया ॿरनि टांडा। मथां न वञी मोबाइल ॿरंदी बाहि खां पासो कजे। ॾिसी जो असां त हिते घरो ठाहे अची रही पिया आहियूं। इहो वञो महिनत मज़दूरी करे पेट भुॼी पिया। इहो कमु भलो बाबा पर यार ही चांहि वारे छोरे खे देरि अबला मुंहिंजी बस निकिरे। अरे हाणे छॾ घणी बस खे क़िस्मत सां मिलियो या को तोखे वञणु ॾींदुसि छा? आबाद हूंदे बाबा आबाद हूंदे पर मुंहिंजी बस थी वञे बाबा। बाबा बस सुभाणे मिली वेंदी। हींअर था घर अॼु त तूं मुंहिंजो महिमान आहीं। यार करी त ॾाढा ई थो अब्दुला पर हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी बाबा। आउं चए थो या किरकिर छॾ चांहि पी। क्यों था चांहि बाबा बिस्मिल्लाह। डॉक्टर ओ सौट ही थी मुंहिंजो नंढे हूंदे जो यार मुआली। असां ॿिन्ही गॾिजी ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियो। बाबा ख़ुशि हूंदा। अॼु कीअं भुलिजी पिया आहियो? भाॼाई बची शाल सियाणा चयो आहिनि त मौत जी मुलाक़ात ओचिता थींदा आहिनि। ऐं बि वियोसि हेॾा माइटनि जे शादीअ में
ॿाहिरि अब्दुला गॾिजी वियो स्थान ते। अदा असां विलाई ॾींहंनि खां पोइ ॻोठ जे के माण्हू जो मुंहुं ॾिठो आहे। भाॼाई अब्दुला ऐं आऊं आहियूं छोरा छिना, नंढे हूंदे जी यारी आहे। आऊं चवंदोसि त अब्दुला जॾहिं न तूं शादी कंदे त सॼी डोड़ डुक आऊं कंदुसि, पर अब्दुला त अची हिते शादी करे छॾी। ॿियो छा कयूं हम वाली, वॾेरनि जी त नियत ई कान्हे। इहो त सुठो थियो, पर मूंखे पंहिंजो ॾुख आहे। वरी कहिड़ो? ॿियो त ठहियो, पर यार जे शादीअ जो घटि बि नसीब कोन थियो। सठ ॿुधी पई, ये ॿुधी पई मवाली जूं ॻाल्हियूं। भत ते तो कावड़ ते भत जाम मवाली। ॿुध भाॼाई, हाणे शादीअ खां पोइ कहिड़ो भत? अदा तूं बि हाणे हिकिड़ो कमु कर, ॻोठ छॾे अची हिते रही पओ। ॻोठ में तुंहिंजो केरु आहे? हा मवाली, हिते महिनत मज़दूरी करे माण्हू इज़त जो टुकुर खाए वेठो, ऐं घटि में घटि वॾेरनि जी गुलामी मां छुटा पिया हूंदासीं। इहा ॻाल्हि बराबरि आहे। भला लालू वारा ॿार हिते न रहिया छा? पहिरीं त गॾु अची रहिया हुआसीं, पर पोइ भाॼई खे पंहिंजा माइट ॻोठ वठी विया। हा मवाली, भाॼाई वीचारी असांजे करे पंहिंजो ॻोठ छॾियो, पंहिंजो घर छॾियो, न त वीचारी पंहिंजे मुड़ुस जे कखनि मां कान निकिरे हा। बसि अदा ॻोठ त बेवस थी छॾियोसीं, पर सच पुछी त हिते ॾाढा सुख आहिनि। असुल कन ठरिया पिया आहिनि। मवाली ॿी त ख़बर चार ॾे, असांजे ॻोठा लॾे अचण ते वॾेरे जाफ़र खे कावड़ त ॾाढी लॻी। बची शाला ॻाल्हि ई न पुछ, असुल बाहि ॿरी वई ॿियो। इहो त ख़ुदा ख़ैर कयो ॼो ही ॿाहिरि निकिरी आया, न त अलाए छा थी। हा ख़बर हाणे त ॻाल्हि बि पुराणी थी वई आहे, इहे वॾेरा थधा थी विया हूंदा। न को बाबा, काथे थधा थिया आहिनि? त पोइ ॻाल्हि अथई सिधी, असीं त कड़ीअ ते कोन वेठा आहियूं, जेका कहाणी हुजनि वञी कहाणी। अड़े दुश्मन जो सदाईं भो कजे, वॾनि माण्हुनि जो वेर आहे कारे नांग वारो। हिते वरी कहिड़ा परे आई हुननि खां। अता तूं असांजी ॻाल्हि न कजे। अती अला अला कर, ऐं कुझु चरियो थियो आहियां छा? सौट सौट मवाली थी मुंहिंजे नंढिपण जो यार, ईअं कीअं कंदो, मता न वञी। बाबू जाफ़र अली, याराणे मां बि ॻोठ वञा भला, ॿियो छा कयां? बाबरा ते टिकी पियो ॻोठ में छा कंदे? 3-4 ॾींहं हिते बि थी विया न, हाणे ॻोठ जी बि का ख़बर चार वठां। हली छॾ हाणे भाऊ कामिल, ॿनी ॿार जो सॼो कारोबार जेको आहे सो असलम संभाले बीठो आहे, तोते कहिड़ो पार आहे? तूं हाणे घुम फिर। हा इहो त सही आहे, पर रहिजे बि छाते, मवाली निभागो बि कोन मोटियो। भाऊ जेको शुगल छड़ो त माण्हू रही बि पवे। भाऊ कामिल तूं बि कमाल थो करी। मुंहिंजी ओता खे भला रुगो मवाली ते पई हले छा? पर यार ही मवाली गुम किना थी वियो, हिकिड़ी राति जी मोकल वठी वियो हुयो। वियो हूंदो कंहिं उतारे में, पिनकी अची वई हूंदसि, वेठो हूंदो। जो ख़ैर बाबा। मवाली तूं आई किथे? वॾी हयाती अथई, अञा हाणे बि तोखे यादि कयोसीं। बसि बाबा, पोइ आऊं बि पहुची वियुसि। मवाली हुई किथे तूं? बाबा ॻाल्हि ई न पुछ, असुल मौजूज़ो थी वियो। छो? इहो तारे में वेठे वेठे ख़्वाब ॾिठी छा? ख़्वाब न आहे साईं, आऊं पंहिंजे अखियुनि सां अब्दुला खे ॾिसी आयो आहियां। हाँ? बोलियो तो कोन आई मवाली? बाबा माण्हू माण्हू जहिड़ा घणे आहिनि, ईअं त कोन्हे त अब्दुला जहिड़ो को ॿियो ॾिठो अथई। न बची शाल, ठलो ॾिठुमि कोन, ऐं त राति संझ घर में रही आहियां। वॾी ॻाल्हि त आऊं रहीमा जे हथनि जी पकल मानी बि खाई आहियां। हल हल जाफ़र अली, मवाली त वॾे कम जो माण्हू आहे, पाण ॻोल्हे ॻोल्हे थकासीं, पाण खे हथ ई कोन आयो, हिन वञी ॻोल्हे हथु कयो आहे। भाउ कामिल, हाणे त ॻोठ कोन वेंदे न? अम्मा, ओ सकीना, सकीना।
जी अम्मा। आई अम्मा सॼो ॾींहुं कमरे में बंदि थी वेठी आहीं कॾहिं माण्हू ॿाहिरि बि निकिरे ॿाहिरि निकिरी छा करे अम्मा? छो कमरे में को खज़ानो पूरियो पियो आहे छा? मां मही काम में लायो तंहिंसां बि कोन मिली आहीं। माण्हू ॿाहिरि निकिरंदो आहे चइनि माण्हुनि में वेहंदो आहे। मूंखे नथो वणे माण्हुनि में वेहण। असीं तोखे नथा वणूं ईअं न? हा असीं तोखे कीअं वणंदासीं? असीं आहियूं बुछड़ा। मलूक त तुंहिंजे लाइ तुंहिंजा ॾाॾाणा आहिनि। मुंहिंजे ॾाॾाणनि कहिड़ो ॾोह कयो आहे अम्मा? हिकिड़ा जहान छॾे विया ॿिया ॻोठ। हिकिड़ो चाचो अनवर रहियो आहे। अम्मा हाणे त हिननि जी जिंद छॾियो। आई हा असां छा कयो आहे? अम्मा कुझु कयो आहे या न कयो आहे, पर मां हथ थी ॿधां मूंखे घड़ी घड़ी ॾाॾाणनि जो तानो न ॾींदी कर। माई ख़ुदा ख़ुदा कर। मूं तोखे कहिड़ा ताना ॾिना आहिनि? ॻाल्हाई ईअं पई जहिड़ो कर तूं असां मां कोन आहीं। तो कॾहिं मूंखे माउ करे न सम्झो आहे। माउ धीउ पाण में वेही ॾुख सूर ओरींदियूं आहिनि, पर तो सदाई मूंखे पंहिंजो दुश्मन करे सम्झो आहे। अम्मा मूं तोखे पंहिंजो दुश्मन कॾहिं बि न सम्झो आहे। तूं ई सदाई पई मूंसां विढ़ंदी आहीं। अला जे छा छा ॻाल्हायो वञे। छा चई? मूं तो ते वॾा ज़ुल्म कया आहिनि। तूं सम्झी थी मूंखे ई पिणे खे का ख़बर कान्हे ईअं न? रहीमा खे घर मां कंहिं कढायो तो, पर वरी बि असां ज़हर जो ढुक भरे माठ करे वेही रहियासीं। न त केॾी ख्वारी थी। हा अम्मा रहीमा कहिड़ो ॾोह कयो हो? उहा बि कंहिंजी न्याणी हुई। अव्हां जी ज़र ख़रीद बानी त कान हुई। तूं केरु थींदी आहीं मूंखे सम्झाइण वारी? तूं का असांजी वॾेड़ी आहीं? माउ सां साम्हूं थी ॻाल्हाई तोखे सान्हे बि आहे न? तरस अचे पिणे मूं बि तुंहिंजो बिलो न करायो न त मुंहिंजो नालो आशीन आहे। मारन जा सारियो सांग सजणन जा सारियो सांग हो आऊं वेठी रोज़ रड़ा पईला मारन जा सारियो सांग सजणन जा सारियो सांग हो आऊं वेठी रोज़ रड़ा। ये छुपे सी सभिनी ईअं पियो जहिड़ो की शादी ते पियो वञे। ज़ाहिर आहे माण्हू शहर में ईंदो त संभरी वेंदो। माण्हुनि जा मिट माइट आहिनि, वञो मुलाक़ाती थियो अचनि। असांखे त अदा जी ख़बर न चार। चरी आहीं का सफ़ा दिल छो थी लाहीं? आऊं कोन वेठो आहियां। लालू जी मुलाक़ात लाइ आऊं पियो वेंदुसि। तूं घर मां निकिरंदो आहीं त मूंखे डपु थींदो आहे। शहर मां मोटंदे केॾी महिल आऊं कीअं करे राति जो मोटी ईंदुसि। सफ़ा काॾे ॾिनी आहीं? पंहिंजे घर में भला कहिड़ो डपु? अलाए जे तूं कोन हूंदो आहीं त हिकिड़ी टिजंदी आहियां। ऐं मुंहिंजे हूंदे ठहियो भला जे तोखे डपु थो थिए त पोइ आऊं खणी शहर नथो वञा। मूं कॾहिं चयो त तूं न वञ? त पोइ तूं मूंसां गॾु हल। आऊं शहर हलां? पोइ छा कयां? तूं भली वञ। पक सां डिॼंदे त कान? न, दरवाज़ो बंदि करे वेठी हूंदसि। हां शाबाश। लालू जी भेण थी करे डिॼी थी। तुंहिंजी भाॼाई त मुड़ुसनि जो मटु आहे। उहा कीअं नंढड़नि ॿारनि सां गॾु घर में अकेली रही पई हुई। मूं परायनि पंहिंजनि खां डिॼंदे ॾकंदे हयाती गुज़ारी आहे। टांटनि ते हली हेसि ताईं पहुती आहियां।
दिल में जेको डप आहे सो निकितो किथे आहे? तोसां जेकी कुझु वियो वापरियो आहे उनजो वॾो ॾोहारी आऊं आहियां। ॾुखियो वक़्तु गुज़री वियो, आऊं हाणे ख़ुशि आहियां। तूं मूंखे एतिरो भाई थो, इन खां वधीक छा खपे? चङो, हाणे वञ, मतां बसि निकिरी वञे। पक चङो हल। हाणे वञ, छा पियो ॾिसी? वञा थो। विड़ी छा लाइ थी? केरु आहे? अब्दुल्ला आहे। न कोने को। अब्दुल्ला बेस्ट उधारो करियो, उहो खणी आयो आहियां। बाबा अंदर वठी रखो। बाबा अब्दुल्ला जो दोस्त आहियां, दर खोले बेस्ट वठ। केरु आहे? चुप। केरु आहे तव्हां? हलस। केॾा? जितां आया आहीं ॿियो केॾां? न, आउं कोन हलंदमि। हलंदी आहे कीअं कोन? ख़बरदार, मुंहिंजा न अचो। कुहाड़ियूं मर्द खणंदा आहिनि, ज़ालुनि जे हथ में कोन थी ठहनि। न, मूंखे ॾे कुहाड़ी। आउं हाणे ईंदमि। हा चवां थो मूंखे ॾे कुहाड़ी। न, मूंखे ॾे कुहाड़ी। न। छाजा निशान रक्त आहे गोलीअ जे ठका ॿुधी मां बि निकितुसि बा असां नंढी फिटी पई हलो ॾिसूं भला न बाबा पराए घर में कीअं थो वञे अंदरि अलाए छा थियो छो दा ख़ैर त आहे मुंहिंजे घर जे ॿाहिरां छो बीठा आहियो? तव्हांजे घर में गोलीअ जो आवाज़ आयो ही ॾिसो कामिल खान मां वरी बि चवंदुसि इहो कमु चङो कोन थियो आहे। भाऊ कमु त बराबरि चङो कोन थियो आहे पर भला दुश्मन जी तांगी त भॻी न। यार जवीन कमु हिकिड़ो करे अचनि ॿियो हा मूंखे त अॻे ई शक हो त इन्हनि हमराहनि में अफ़ाल कोन्हे को। भाऊ जाफ़र अली कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। हिकिड़े हमराह जो मथो फाटो ॿियो छितो थी पियो। राजा जेकॾहिं अब्दुल्ला कोन हुयो त मोटी अचनि हा। अब्दुल्ला बि हथ अची वेंदो तूं फिक्र न कर। वेंदो केॾां? उहे चवनि था चरियो थी पियो आहे माठी माठ आहे ॻाल्हाए ई कोन थो। हा इहा ॻाल्हि बराबरि मूं बि ॿुधी आहे। मां भायां थो त डप में घणी माठ कई अथसि भाऊ। वरी बि ॾिसजे
अहिड़ी माठ चङी कान्हे का। इहा ॻाल्हि तूं मूं ते छॾे ॾे न। वीचारे खे 2-3 ॾींहं जीअं दान मिली वियो आहे, छॾीस त घुमी फिरी वठे। हल त भला घर हलूं। न भाऊ, घर कोन था हलूं। तूं वे त सही, वे, मूंखे तोसां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। वरी का ख़ासि ॻाल्हि आहे छा? छो ये अधीअ तोसां न ॻाल्हायो आहे छा? कमल, उहा त हर वक़्तु ॻाल्हाईंदी रहंदी आहे यार। न मूं अधीअ सां असलम ऐं सकीना जी शादीअ जे बारे में ॻाल्हायो हो। हा 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 बराबरि। हा, ॻाल्हि निकिती हुई साईं। हा, पोइ भला पोइ दादा पंहिंजे घर जी ॻाल्हि आहे यार। मूं तोखे यार कॾहिं इनकार कयो आहे? हा, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेका तारीख़ ॿधी रुगो मूंखे ॿुधाए छॾिजे। भाऊ, मूं ऐं अधीअ ईंदड़ चंड जी 14 तारीख़ सोची आहे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बसि त पोइ बिस्मिल्लाह, मूंखे को एतिराज़ कोन्हे यार। पर वरी छा थियो? यार हिकिड़ो मसालो आहे भाऊ कामिल। कहिड़ो मसालो आहे? मूंखे बि त ॿुधाए न, मूंखे बि ख़बर त पए। कामिल ख़ान, अनवर ख़ान जेकॾहिं यार शादी में न वेठो त राजन में ॻाल्हियूं थींदियूं। माण्हू चवंदा त हिकिड़ो भाउ हुउसि, सो बि शादी में शरीक कोन थियो। अरे अदा, अनवर खे पाण जेल में विझरायो तॾहिं राज कोन खिलिया हूंदा छा? अरे अदा, पाण खे कहिड़ी परवाह आहे अदा? न कामिल ख़ान, न। अहिड़नि मौक़नि ते त परे जे माइटनि खे बि परचाए राज़ी कबो आहे। हीउ त वरी बि भाउ आहे। यार अनवर वेठो पाण ते रत जा ढुक भरे, सो तूं भाईंदो त परचंदो? भुलियो ऐं भाउ, भुलियो ऐं भुलियो। अनवर कॾहिं बि राज़ी कोन थींदो। भाउ कमल, पाण कोशिशि त करे ॾिसूं। हा, तूं हेॾो अकुल जो अकाबर आहीं, घर में काट करे सट कर। इहा ॻाल्हि एतिरी सवली कान्हे का। पंहिंजी ॻाल्हि त हू मूर कान मञंदो। हा, बाक़ी 2-3 माण्हू आहिनि सही, मतां हुननि जी मञी वठे। कमदार रमज़ान ऐं वेठा उहे बि आहिनि, पर जेकॾहिं न अम्मा सकीना ज़ोर भरियुसि, मां भायां थो त इनकार न करे सघंदो। भाउ कामिल, सकीना जी ॻाल्हि खे छॾे ॾे, उहा कोन चवंदसि। इहा ॻाल्हि ॿुध, कमदार रमज़ान खे कंहिं नमूने राज़ी न कजे। रमज़ान पाण कहिड़ियूं चङायूं कयूं न था, पर ख़ैर तूं चईं थो त इहा अटकल आज़माए था ॾिसूं। छा करियां, कुछ समझ में नथो अचे। छा करियां, का वाट कान थी सुझे। वक्त गुज़रंदो वञे, किथे बेहिमथी वेही न रहां। न, ईअं कोन थींदो। मुंहिंजे सीने में जेका बाहि ॿरे पई,
इहा ईअं कीअं विसामी हुई थी?